इते नाज़रन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त कराची जे शहरनि खे लुटण फुरण लाइ हिकु नई रिहाइशी स्कीम तयार थी रही आहे, जंहिं सबबि अवाम जा अरबे रुपया ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया त कराची जे शहरनि खे लुटण फुरण लाइ हिकु नई रिहाइशी स्कीम तयार थी रही आहे, जंहिं सबबि अवाम जा अरबे रुपया ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। अवां ॿुधायूं त कराची जे शहर जे मशहूर डोली खाता वारे इलाइक़े में बिल्डर सुरेश कुमार ऐं संदसि पार्टनर जावेद ओके सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भञकड़ी कंदे गैर क़ानूनी रिहाइशी बिल्डिंग तयार करे वरिती आहे। बिल्डर सुरेश कुमार प्लाट नंबर 29/2 ते सुप्रीम कोर्ट जी हुकुमनि जी भञकड़ी कंदे रिहाइशी प्लॉट के कमर्शियल प्लॉट में तब्दील कराए मेगा सवेरा नाले स्कीम तैयार कई आहे। मेगा सवेरा में 18 माड़ गैर कानूनी नमूने अॾे शहरनि खां अरबे रुपया फुरिया विया आहिनि। नस्ला टावर जहिड़ी तबाही अखियुनि सां ॾिसंदड़ शहरी हिक ॿी गैर कानूनी इमारत ज़रिए फुरिजी रहिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त सुरेश कुमार जे हिन प्रोजेक्ट में शहरनि जा अरबे रुपया ॿुॾण जो ख़तरो आहे। विच शहर में डोली खाता में गैर कानूनी इमारत ठहण ते अवाम सवाल पियो करे त नैब एंटी करप्शन मिलिट्री स्टेट ऑफिसर किथे आहिनि। अवाम सवाल थो करे त सुप्रीम कोर्ट 2019 में रिहाइशी प्लाटनि खे कमर्शियल प्लाटनि में तब्दील करण ते पाबंदी लॻाई। उन हुकुमनि जी भञकड़ी जो आला अदालत नोटिस छो नाहे वरितो। हिन प्रोजेक्ट में बुकिंग कराईंदड़ माण्हुनि सां जॾहिं राब्तो कयो वियो त हुननि ॿुधायो त बिल्डिंग नाजाइज़ हुअण जी ख़बर पवण ते असां केतिरा ई भेरा बिल्डर सुरेश कुमार ऐं जावेद ओके सां राब्तो कयो, पर खेनि का बि मोट न ॾिनी वई। उन्हनि ॿुधायो त जेकॾहिं कुझु अरसे में संदन जमा करायल रक़म वापसि न मिली त हू आला अदालत जो दर खड़काईंदा। शहरनि मुतालबो कयो आहे त खेनि अरबे रुपया ठॻींदड़ सुरेश कुमार ऐं जावेद ओके जा नाला ECL में शामिल कया वञनि।